रसूलुल्लाह जी मोहब्बत अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत दुआए अत्तार या रब्बे करीम जेको भी मुकम्मल रिसालो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत पढ़ी या ॿुधी वठे उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सच्ची पक्की मोहब्बत नसीब फरमाए ऐं उनखे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद पाक पढ़णु गुनाहनि खे एतिरी तेज़ी सां मिटाईंदो आहे जो पाणी बि बाहि खे एतिरो जल्दी नाहे विसाईंदो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम मोकिलणु गर्दनूं याने ग़ुलाम आज़ाद करण खां अफ़ज़ल आहे। अल क़ौलुल बदी सफ़ो 258। मोहम्मद की मोहब्बत दीन हक़ की शर्त अव्वल है, इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक कुरान करीम में इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह। सिपारो 3 सूरे आले इमरान आयत नंबर 31। तर्जुमो कंजुल इरफान। ए हबीब अवां फरमायो त ए इंसानो जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था त मुंहिंजा फर्मा बरदार बणिजी वञो, अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो। हिन आयत मुबारका में ॿुधायो वियो आहे त अल्लाह पाक जी मोहब्बत हासिल करण लाइ इत्तिबाई सुन्नत शर्त आहे। याने जेकॾहिं को अल्लाह पाक जो महबूब याने पसंदीदा बानो थियणु चाहे थो त उनखे घुर्जे त सुन्नत जी पैरवी करे। ज़ाहिर आहे त इत्तिबाई सुन्नत उहो ई कंदो जंहिंखे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत हूंदी। बिलफर्ज़ जेकॾहिं को पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत नथो रखे त सिर्फ़ नक़ल ऐं इत्तिबा करण सां उनखे को फ़ाइदो हासिल न थींदो, छो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत करण वारो ई अल्लाह जो महबूब बणिजी सघे थो। जंहिं ख़ुशनसीब उम्मतीअ सां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि मोहब्बत फरमाइनि ऐं पंहिंजो मंज़ूर नज़र बणाए वठनि त उन जी महबूबियत, मक़बूलियत ऐं अज़मत जी कहिड़ी शान हूंदी। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह का महबूब बने जो तुम्हें चाहे, उसका तो बयां ही नहीं कुछ तुम जिसे चाहो। ए आशिक़ाने रसूल, असांजो ईमान उन वक़्तु ई कामिल थींदो जॾहिं असां प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे जान खां बि वधीक अज़ीज़ ॼाणींदासीं, न त असां कामिल मोमिन नथा थी सघूं। जीअं त ईमान कॾहिं कामिल थींदो। हिक भेरे हज़रत फारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूंखे मुंहिंजी जान खां सवाइ हर शइ खां वधीक महबूब आहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, न उन ज़ात जो कसम जंहिंजे कुदरत जे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे। ए उमर, तुंहिंजी मोहब्बत उन वक़्त ताईं कामिल न थींदी जेसि ताईं मां तुंहिंजे वेझो तुंहिंजी जान खां बि वधीक महबूब न थी वञा। फारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुदा जो कसम तव्हां मूंखे मुंहिंजी जान खां बि वधीक महबूब आहियो। उहो ॿुधी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अल आन या उमर, यानी ए उमर, हाणे तुंहिंजी मोहब्बत कामिल थी वई। बुखारी 283/4 हदीस 6632। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाते वाला सिफ़ात असांखे पंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ हुअणु घुर्जे। जेतोणीकि असां ज़बानी तौर ते प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी जान खां वधीक अज़ीज़ चऊं था ऐं मोहब्बत जो दम भरियूं था, पर इन मोहब्बत जी निशानी ऐं तड़प असांजे अंदरि अमली तौर ते नथी मिले। जॾहिं त असांजा बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम सिर्फ़ गुफ़्तार जा गाज़ी न हुआ, पर अमली तौर ते करे बि ॾेखारींदा हुआ। उन्हनि खे सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां एॾो त इश्क़ हो जंहिंजो मिसाल नथो मिले।
उहे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर अदा खे अपनाइण जी कोशिश कंदा हुआ। एतिरे ताईं जो जेकॾहिं कंहिं हदीस पाक खे बयान कंदे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का ख़ास अदा अपनाई हुजे त सहाबाए किराम रदी अल्लाहु अन्हुम बि उन हदीस पाक खे बयान कंदे उन ख़ास अदा खे अपनाईंदा हुआ। जीअं त सब खां आख़िरी जन्नती शख्स हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जन्नत में सब खां आख़िर में दाख़िल थियण वारो शख्स उहो हूंदो जेको किरंदे गिलजंदे जन्नत ॾांहुं वञी रहियो हूंदो ऐं दोज़ख जी बाहि उन खे साड़े रही हूंदी। जॾहिं उहो दोज़ख मां गुज़री वेंदो त उन ॾांहुं ॾिसी अल्लाह पाक जी हम्द बयान कंदे चवंदो, वॾी बरकत वारो आहे उहो जंहिं मूंखे तोखां नजात ॾिनी। पोइ उनखे हिकु छांव वारो वण नज़र ईंदो ऐं उहो अल्लाह पाक खां दुआ घुरंदो, ए मालिक मूंखे हिन वण जे वेझो कर त जीअं मां इन मां छांव हासिल करियां ऐं उन जो पाणी पियां। अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो, ए मुंहिंजा बाना, जेकॾहिं मां तोखे ही अता करे छॾियां त पोइ इन खां सवाइ ॿियो कुझु त न घुरंदे? अर्ज़ कंदो, न या रब, पंहिंजे रब सां वाइदो कंदो त इन खां सवाइ कुझु न घुरंदो। अल्लाह पाक उन जी माज़रत क़बूल फरमाईंदो, छो त उहो अहिड़ी शइ ॾिसी रहियो हूंदो जंहिं ते उनखे सब्र न थी सघियो। अल्लाह पाक बाने खे उन वण जे वेझो करे छॾींदो ऐं उहो उन जी छांव हासिल कंदो ऐं पाणी पीअंदो। पोइ उनखे हिकु ॿियो वण नज़र ईंदो जेको पहिरें वण खां वधीक हसीन हूंदो। उनखे ॾिसी उहो अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कंदो, मौला तूं मूंखे हिन वण जे वेझो कर त जीअं मां इन मां छांव हासिल करियां ऐं उन जो पाणी पियां। मां इन खां सवाइ ॿियो कुझु न घुरंदुसि। अल्लाह पाक फरमाईंदो, ए इब्ने आदम, छा तो वाइदो न कयो हो त तूं इन अॻूणे वण खां सवाइ कुझु न घुरंदे? पोइ अल्लाह पाक फरमाईंदो, जेकॾहिं मां तोखे हिन वण जे वेझो करे छॾियां त पोइ इन खां सवाइ ॿियो कुझु त न घुरंदे? अर्ज़ कंदो, न या रब, ऐं उहो पंहिंजे रब सां वाइदो कंदो त इन खां सवाइ कुझु न घुरंदो। अल्लाह पाक उन जी माज़रत क़बूल फरमाईंदो, छो त उहो अहिड़ी शइ ॾिसी रहियो हूंदो जंहिं ते उनखे सब्र नथे थी सघियो। अल्लाह पाक बाने खे उन वण जे वेझो करे छॾींदो ऐं हू उन वण जी छांव हासिल कंदो ऐं पाणी पीअंदो। पोइ उनखे जन्नत जे दरवाज़े वटि हिकु वण ॾिसण में ईंदो जेको पहिरें ॿिन्ही वणनि खां वधीक हसीन ऐं ख़ूबसूरत हूंदो। उहो अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कंदो, ए मौला तूं मूंखे हिन वण जे वेझो कर त जीअं मां इन मां छांव हासिल करियां ऐं इन जो पाणी पियां। मां इन खां सवाइ ॿियो कुझु न घुरंदुसि। अल्लाह पाक फरमाईंदो, ए इब्ने आदम, छा तो वाइदो न कयो हो त तो इन खां सवाइ कुझु न घुरंदे? बानो अर्ज़ कंदो, छो न या रब, पर हाणे इन खां सवाइ ॿियो कुझु न घुरंदुसि। अल्लाह पाक उन जी माज़रत क़बूल फरमाईंदो, छो त उहो अहिड़ी शइ ॾिसी रहियो हूंदो जंहिं ते उनखे सब्र नथी थी सघियो। अल्लाह पाक बाने खे उन वण जे वेझो करे छॾींदो ऐं उहो उन जी छांव हासिल कंदो ऐं पाणी पीअंदो। पोइ जॾहिं उहो जन्नतुनि जा आवाज़ ॿुधंदो त अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कंदो, ए रब, तूं मूंखे जन्नत में ई दाख़िल कर। अल्लाह पाक जी रहमत जोश में ईंदी ऐं इरशाद थींदो, ए बाना, तुंहिंजनि सुवालनि खे कहिड़ी शइ रोके सघे थी? छा तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी वेंदे त मां तोखे दुनिया खां ॿीणी जाइ जन्नत में अता करे छॾियां? बानो हैरत सां अर्ज़ कंदो, ए अल्लाह, छा तूं मूं सां मज़ाक करीं थो जॾहिं त तूं रब्बुल आलमीन आहीं? एतिरो वाक़ियो ॿुधाइण खां पोइ हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाहु अन्हु जी चपनि ते मुर्क पखिड़िजी वई ऐं हू हाज़रीन खे फरमाइण लॻा, तव्हां मूंखां पुछो नथा त मां छो मुर्कियुसि? सभिनी अर्ज़ कयो, तव्हां छो मुर्किया? इरशाद फरमायाऊं, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ही वाक़ियो ॿुधायो हो त पाण बि मुर्की पिया हुआ। सहाबे किराम रज़ी अल्लाहु अन्हुम अर्ज़ कयो हो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां छो मुर्किया? त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो हो, रब्बुल आलमीन जे मुर्कण सबब, छो त जॾहिं बानो चवंदो, छा तूं मूंसां मज़ाक करीं थो जॾहिं त तूं रब्बुल आलमीन आहीं, त अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो, मां तोसां मज़ाक नथो करियां, पर मूंखे हर शइ ते कुदरत हासिल आहे। मुस्लिम सफ़ो 100 हदीस 463। प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो तव्हां सहाबाए किराम रज़ी अल्लाहु अन्हु इत्तिबाए सुन्नत जो केॾो न जज़्बो रखंदा हुआ। उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्यारी अदाउनि खे अपनाइण जी भरपूर कोशिश कंदा हुआ।
ऐं इन सिलसिले में उहो बि न ॾिसंदा हुआ त जेकॾहिं असां फिलाणो कमु न कयूं त गुनाह न मिलंदो, या फिलाणो कमु सुन्नते मुअक्कदा आहे ऐं फिलाणो सुन्नते गैर मुअक्कदा आहे, वग़ैरह वग़ैरह। उहे बस एतिरो ॾिसंदा हुआ त फिलाणो कमु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन तरीक़े सां कयो, पोइ उन कम खे बिल्कुलु इन ई तरीक़े मुताबिक़ करण जी कोशिश कंदा हुआ ऐं कंहिं तनक़ीद करण वारे जे तनक़ीद खे ख़ातिर में न आणींदा हुआ, छो त उहे ॼाणींदा हुआ त अक्ल को तनकीद से फुर्सत नहीं, इश्क पर अमाल की बुनियाद रख। ए आशिकाने रसूल सहाबे किराम रदी अल्लाह अन्हुम अहिड़ा ज़बरदस्त आशिक रसूल हुआ जो उहे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हर अदा खे अपनाइण लाइ बेक़रार रहंदा हुआ। इन ज़िम्न में हिकु ॿियो महबत भरियो वाक़ियो पढ़ो। ॾाचीअ सां गॾु फेरा लॻाइण जी हिकमत। हज़रत अल्लामा क़ाज़ी इयाज़ रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मशहूर किताब शिफ़ा शरीफ़ में नक़ल फ़रमाइनि था, हिकु मक़ाम ते हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा पंहिंजे ॾाचीअ खे घुमायो। पुछण ते इरशाद फ़रमायो, मूंखे इन खां सवाइ कुझु मालूम न आहे त मूं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिन मक़ाम ते ईअं कंदे ॾिठो हो, तंहिं करे मूं बि ईअं ई कयो आहे। अशिफ़ा 15/2। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, सहाबे किराम रदी अल्लाह अन्हुम जो इत्तिबाई सुन्नत जो जज़्बो ॾिसो ऐं ॿिए तरफ़ पंहिंजी महबत ते गौर कयो त बिल्कुलु खोखली अमल खां ख़ाली ऐं ज़बान जी चोटीअ ताईं महदूद आहे। अफ़सोस जॾहिं असांजे साम्हूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे त असां ते का ख़ासि कैफ़ियत तारी नाहे थींदी। इन जे उबतड़ जॾहिं असांजे बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाह अलैहिम जे साम्हूं प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर थींदो हो त हेबत ऐं जलाल सां उन्हनि जे चेहरनि जो रंग बदिलजी वेंदो हो ऐं इश्क ऐं महबत में उन्हनि जे अखियुनि मां ॻोढ़ा जारी थियण लॻंदा हुआ। इन ज़िम्ने में ॿ रिक़त अंगेज़ वाक़िया ॿुधो ऐं इश्क रसूल में इज़ाफ़ो करियो। नंबर 1, असांखे इन्हनि ते रहम अचण लॻंदो हो। हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हज़रत अयूब सख्तियानी रहमतुल्लाह अलैह जॾहिं जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक बयान कई वेंदी हुई त उहे एतिरो रोंदा हुआ जो असांखे उन्हनि ते रहम अचण लॻंदो हो। शिफ़ा 41/2। नंबर 2, ज़िक्र मुबारक ॿुधंदे ई संजीदा थी वेंदा हुआ। हज़रत इमाम इब्ने सीरीन रहमतुल्लाह अलैह तमामु घणो मुस्कुराईंदड़ ऐं ख़ुशि मिज़ाज हुआ, पर जॾहिं उन्हनि जे साम्हूं प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र ख़ैर थींदो हो त बिल्कुलु संजीदा थी वेंदा हुआ। चेहरे ते रौब तारी थी वेंदो हो, बदन मुबारक मां आजिज़ी इंकिसारी ज़ाहिर थियण लॻंदी हुई ऐं खिलण वारो अंदाज़ बिल्कुलु ख़त्म थी वेंदो हो। गमे मुस्तफ़ा में मदीने शरीफ का हिजरत। ए आशिकाने रसूल, असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल ज़ाहिरी खां पोइ केतिरनि ई सहाबा किराम रदी अल्लाह अन्हुम लाइ मदीने शरीफ में रही ज़िंदगी गुज़ारण मुश्किल थी वियो हो, छो त जॾहिं उहे मदीने शरीफ में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उथण वेहण जी जायुनि ऐं उन्हनि घिटियुनि खे ॾिसंदा हुआ जिते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा हूंदा हुआ त ॾाढा रंजीदा थी वेंदा हुआ ऐं उन्हनि खां पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई बर्दाश्त न थींदी हुई। तंहिं करे उन ई फ़िराक़ ऐं जुदाईअ जी ताब न आणींदे उहे मदीने शरीफ़ खां हिजरत करे विया। मदारिजुन नबूवत 444/2। मुअज़्ज़िन रसूल जे मदीने शरीफ खां हिजरत। हज़रत बिलाल हबशी रदी अल्लाह अन्हु खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जुदाई बर्दाश्त न थी। कॾहिं कॾहिं पाण रदी अल्लाह अन्हु ते अहिड़ी रिक़त तारी थी वेंदी हुई जो मदीने शरीफ जे घिटियुनि में दीवाननि वांगुरु घुमंदा हुआ ऐं माण्हुनि खां पुछंदा हुआ त जेकॾहिं तव्हां किथे ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो आहे त मूंखे बि ॾेखारियो। आख़िरकार जुदाई जी सहप न आणींदे पाण मदीनो शरीफ छॾे मुल्क शाम जे शहर हल्ब में रिहाइश इख्तियार कयाऊं। जॾहिं अरसो गुज़रण खां पोइ जॾहिं हिकु राति सुता त क़िस्मत चमकी पई ऐं ख्वाब में मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत सां मुशर्रफ थिया। मुबारक चपन खे जुंबिश थी, रहमत ऐं महबत जा गुल टिड़ी पिया ऐं लफ़्ज़ कुझु हिन रीत तरतीब में आया। मा हाज़िहिल जफ़वतु या बिलाल अमा आन लक अन तज़ूरनी या बिलाल, याने ए बिलाल ही कहिड़ी जफ़ा आहे
छा अञा उहो वक़्तु न आयो आहे त तूं मुंहिंजी ज़ियारत लाइ हाज़िर थिए? मुबारक फरमान ॿुधंदे ई हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु सफ़र जो सामान ॿधी सुवारीअ ते सुवार थिया ऐं मदीने शरीफ़ ॾांहुं हली पिया ऐं वॾे तेज़ीअ सां मंज़िलूं तय कंदा मदीने पाक ॾांहुं वधंदा पिए विया। यादि रखो, जंहिंजो इरादो तय्यबा लाइ ॿुधल हुजे उन खे आस पास जे माहौल सां को सरोकार नाहे हूंदो। इन करे हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु ते सिर्फ़ हिक ई धुन सवार हुई त जल्द खां जल्द प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जंहिंजे कदमनि में पहुची वञा। घर से कहीं अच्छा है मदीने का मुसाफिर, यहाँ सुबह वतन शाम गरीबुल वतनी है, कहता है मुसाफिर से ये हर नखले मदीना, आराम जरा ले लो यहाँ छाओ घनी है। आख़िरकार ही आशिक़ ज़ार मदीने पाक जे महकंदड़ फ़ज़ाउनि में पहुची वियो। मदीने शरीफ़ जी घिटियुनि में पहुचंदे ई दिल जी दुनिया बदिलजी वई। ख़ुशी व बेख़ुदी जो आलम तारी थी वियो। दीवाननि वांगुरु मदीने शरीफ़ जे घिटियुनि में ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻोल्हण लॻा। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ जे घिटियुनि में नज़र न आया त सभिनी मुसलमाननि जी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाहु अन्हा जे हुजरे में मौजूद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़ब्र अनवर ते पहुता ऐं रोई रोई अर्ज़ कयाऊं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हल्ब मां ग़ुलाम खे ज़ियारत लाइ घुरायो ऐं जॾहिं ग़ुलाम ज़ियारत लाइ हाज़िर थियो त तव्हां पर्दे में लिकी विया। मतलब त हितां अर्ज़ ऐं मारूज़ पेश कई पई वई ऐं उते मदीने तैयबा में इहा ख़बर तेज़ी सां फैलिजी वई त मोज़िन रसूल हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु मदीने शरीफ़ में तशरीफ़ वठी आया आहिनि। बस पोइ सभिनी जी निगाहुनि में प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा जलवा वरी उभरी अचण लॻा। बेक़रार दिलियूं तड़पण लॻियूं। माण्हू मिनथूं कंदे ऐं रोई रोई इल्तिजाऊं कंदे हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु खां हिकु भेरो वरी पंहिंजे दर्द भरे अंदाज़ में अज़ान ॿुधण जो मुतालबो करण लॻा। पर हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु माज़रत कई ऐं इरशाद फरमायाऊं, ए भाइरो, तव्हां ॼाणो था त जॾहिं मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ाहिरी हयात में आज़ान ॾींदो हुयुसि त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दीदार करे वठंदो हुयुसि। पर अफ़सोस अॼु उहो मंज़र निगाहुनि खां ग़ाइब हूंदो, इन करे मां अज़ान ॾियण जी सघ नथो रखां। बहरहाल हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु कंहिं बि सूरत में अज़ान ॾियण ते राज़ी न थिया। किन सहाबे किराम रज़ी अल्लाहु अन्हुम उहा सलाह ॾिनी त छो न हसनैन करीमैन रज़ी अल्लाहु अन्हुमा खे घुरायो वञे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ॾोहिटा फरमाइश कंदा त पोइ हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु वटि इनकार जी गुंजाइश न रहंदी। तंहिं करे माण्हू जल्दी सां ॿिन्ही शहज़ादनि खे वठी आया। हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु ॿिन्ही शहज़ादनि खे सीने सां लॻाए वरितो ऐं प्यार करण लॻा। शहज़ादनि फरमाइश कई, ए बिलाल, हिकु भेरो असांखे इहा अज़ान ॿुधायो जेका तव्हां असांजे नाना जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ाहिरी ज़िंदगी में ॾींदा हुआ। हाणे इनकार जी गुंजाइश किथे हुई? लिहाज़ा हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु मस्जिद नबवी शरीफ़ जी छित जे उन हिस्से ते चढ़िया जिते हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ाहिरी ज़िंदगी में अज़ान ॾींदा हुआ। जॾहिं हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु मदीने शरीफ़ जे पुरनूर फ़ज़ाउनि में पंहिंजे सोज़ भरे आवाज़ में अल्लाहु अकबर सां अज़ान जो आगाज़ फरमायो त दर ऐं दीवार लुॾी विया। माण्हुनि में ग़म ऐं सदमे जी कैफ़ियत छाइंजी वई। आहिस्ते आहिस्ते आवाज़ मदीने शरीफ़ जे फ़ज़ाउनि में बुलंद थियो, जंहिंखे ॿुधी माण्हुनि जूं हिॾकियूं ॿधिजी वयूं। सभु माण्हू पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चयो त हज़ारे रड़ियूं हिकदम फिज़ा में बुलंद थियूं ऐं उन वक़्तु माण्हुनि जे रोअण जो को ठिकाणो न हो। नंढड़ा ॿार पंहिंजे मारुनि खां पुछण लॻा, मोज़िन रसूल हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु त अची चुका आहिनि, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूरानी चेहरो नज़र नथो अचे।
उहे कॾहिं तशरीफ़ आणींदा। बहरहाल जॾहिं हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चयो ऐं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अखियुनि जे साम्हूं न ॾिठाऊं त ग़मे जुदाई में उन्हनि जी हिकु ज़ोरदार दाह फ़ज़ा में गुम थी वई ऐं बेहोश थी ज़मीन ते तशरीफ़ वठी आया। जॾहिं होश आयो त उथिया ऐं रोंदे मुल्क शाम रवाना थी विया। मदारिज नबूवा 583/2। हज़रत बिलाल जो विसाल। जॾहिं हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु जी विसाल जो वक़्तु वेझो आयो त संदन घर वारी रोंदे चवण लॻी वाह ज़ुना हो, याने हाय गम जी ॻाल्हि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु अन्हु पंहिंजे ग़मगीन घरवारी खे दिलासो ॾींदे फरमायो वतरबा हो, याने वाह ख़ुशी जी ॻाल्हि। याने तर्जुमो सुभाणे असां पंहिंजे दोस्तनि पंहिंजे आका ऐं मौला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन असहाब सां मुलाक़ात कंदासीं। इहयाउल उलूम 231/5। कंहिं आशिक़ छा त ख़ूब चयो आहे, क़ब्र में सरकार आए तो में कदमों में गिरूं, गर फरिश्ते भी उठाएं तो मैं उनसे यूं कहूं, अब तो पाए नाज से मैं ए फरिश्तो क्यों उठूं, मर के पहुंचा हूं यहाँ इस दिलरुबा के वास्ते। मौत मोमिन जे ला तोहफ़ो आहे। ए आशिक़ाने रसूल, मौत मोमिन ला तोहफ़ो आहे। शाअबुल ईमान 171/7, हदीस 98-84। ऐं ही प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत जो हिकु ज़रियो आहे। इन करे मोमिन मौत खां नाहे डिॼंदो, बल्कि हू ख़ुशि थींदो आहे त मरण खां पोइ उन खे क़ब्र में सरकारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत नसीब थींदी। सॼे माल ऐं औलाद जे बदले में ज़ियारत रसूल। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान आहे, मुंहिंजे विसाले ज़ाहिरी खां पोइ अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके तमन्ना कंदा त काश उन्हनि जो सॼो माल ऐं औलाद उन्हनि खां वठी छॾिजे ऐं उन जे बदिले में उहे मुंहिंजी ज़ियारत करे सघनि। मुस्लिम सफ़ो 1164, हदीस 71-45। किस्मत मुझे मिल जाए बिलाले हबशी की, दम इश्क मोहम्मद में निकल जाए तो अच्छा है। ख़ातून रोंदे रोईंदे जान ॾेई छॾी। सभिनी मुसलमाननि जी प्यारी अमण हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाहु अन्हा जी ख़िदमत बाबरकत में हाज़िर थी हिकु ख़ातून अर्ज़ कयो, मूंखे ताजदार रिसालत शहनशाह नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुबारक क़ब्र जी ज़ियारत करायो। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा हुजरो शरीफ़ खोलियो ऐं उन ख़ातून क़ब्र अनवर जी ज़ियारत करे रोईंदी रोईंदी जान ॾेई छॾी। आपके इश्क में ए काश के रोते रोते ये निकल जाए मेरी जान मदीने वाले। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां हिकु ख़ातून जे इश्क़ रसूल जो इहो आलम हो जो क़ब्र अनवर जी ज़ियारत कंदे ई उन ते इश्क़ ऐं मोहब्बत जी कैफ़ियत तारी थी वई ऐं उन रोईंदे रोईंदे बारगाह रिसालत में पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे छॾियो। अहिड़ी तरह असांजे बुज़ुर्गनि खे बि सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां में बेपनाह अक़ीदत ऐं मोहब्बत हूंदी हुई, पर अफ़सोस अॼु असांजे अंदरि सही माना में मोहब्बत जो उहो जज़्बो ऐं बेक़रारी न रही आहे। सहाबा किराम रज़ी अल्लाहु अन्हुम सिर्फ़ ज़बानी तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत जी दावा न कंदा हुआ, पर अमली तौर ते उन जा दलील बि पेश कंदा हुआ। जॾहिं त असां सिर्फ़ ज़बानी तौर मोहब्बत जी दावा कंदा आहियूं, पर अमली तौर ते इन जा दलील नथा रखूं। सहाबा किराम रज़ी अल्लाहु अन्हुम सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हिक हिक अदा ते अमल करण जे लाइ हर वक़्तु तयार रहंदा हुआ। जीअं त महबूब जी अदा सां मोहब्बत। हज़रत अनस रज़ी अल्लाहु अन्हु बयान फरमाए थो, हिकु दर्ज़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दावत कई। मां बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु दावत में शरीक थियुसि। जवन जी मानी ऐं शोरबो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं आंदो वियो, जंहिंमें कद्दू ऐं ख़ुश्क कयल नमकीन गोश्त हो। खाइण दौरान मूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठो त प्याले जे किनारनि तां कद्दूअ जा टुकड़ा ॻोल्हे रहिया हुआ। इन करे मां उन ॾींहं खां कद्दू पसंदि करण लॻुसि। बुखारी 537/3, हदीस 54-36। ए आशिक़ाने रसूल, ॾिठो अवां सहाबा किराम रज़ी अल्लाहु अन्हुम केतिरे क़दर सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदि जो ख़्यालु रखंदा हुआ, पर अफ़सोस
असीं केतिरनि ई मामलनि में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंद ऐं सुन्नतुनि खे नज़र अंदाज़ करे छॾींदा आहियूं। अक़ीक़े, निकाह ऐं वलीमन यादि रहे शब्बे ज़िफ़ाफ़ खां पोइ 2 ॾींहनि अंदरि वलीमो करणु सुन्नत आहे। तिरमिज़ी 349/2 हदीस 1099। जहिड़ियुनि सुन्नतुनि जी अदायगी जे मौक़े ते असीं सुन्नतुनि जे बदिरां फैशन खे साम्हूं रखंदा आहियूं। फैशन मुताबिक़ लिबास सिबराईंदा, वार कटराईंदा ऐं ॾाढ़ी मुबारक कूड़ाए पंहिंजो चहिरो बाहि जे पूॼारियुनि जहिड़ो बणाईंदा आहियूं। जेकॾहिं असीं पंहिंजे ख़ानदान ते नज़र डोड़ायूं त मालूम थींदो त ख़ानदान जे कंहिं बि फ़र्द खे ज़ुल्फ़ रखण जी सआदत नसीब नाहे, जॾहिं त ज़ुल्फ़ रखणु प्यारे आका मक्की मदरी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी सुन्नत आहे। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा ज़ुल्फ़ रखिया, कॾहिं अधु कन ताईं, कॾहिं पूरे कन ताईं ऐं कॾहिं वधी वेंदा हुआ त मुबारक कुलनि खे छुहंदा हुआ। अशुमाइल मुहम्मदिया सफ़ो 33-34। अमीर अहले सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बारकातुहुमुल आलिया ॾाढ़ी मुबारक बाबति पंहिंजे जज़्बात जो इज़हार कंदे इरशाद फरमाइनि था, अल्लाह पाक असांखे ईमान ते मौत नसीब फरमाए ऐं उन खां पहिरियां जो असांजो चहिरो मआज़ अल्लाह दुश्मनाने मुस्तफ़ा जहिड़ो थी वञे। पंहिंजो इहो ज़हन बणाए छॾियो त जेकॾहिं उस्तरो हले त असांजे गर्दन ते हले, असांजे ॾाढ़ी ते हरगिज़ न हले। अफ़सोस अॼुकल्ह केतिरा ई मुस्लमान ॾाढ़ी शरीफ़ जे वारनि खे कूड़े गंदी नालियुनि में वहाए छॾींदा आहिनि। अफ़सोस अहिड़नि जो आख़िरत में छा थींदो, ईअं कंदड़नि खे होश करणु घुर्जे। यादि रखो, हिकु मुठ ॾाढ़ी रखणु वाजिब ऐं ॾाढ़ी कूड़ाइण या हिकु मुठ खां घटि कराइण ॿई हराम ऐं जहन्नम में वठी वेंदड़ कम आहिनि। ॾिसो, ॾाढ़ी रखणु सभिनी अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी सुन्नत मुबारका आहे। को बि नबी अहिड़ो नाहे जंहिं मआज़ अल्लाह ॾाढ़ी मुबारक कूड़ाई हुजे। अहिड़ी तरह को बि वली बि ॾाढ़ी कूड़ाईंदड़ नथो थी सघे। जेकॾहिं को ॾाढ़ी कूड़ाईंदो पाण खे वली चवे या सॾाए त उहो माण्हुनि खे धोखो ॾिए थो, छाकाणि त जेसिताईं इत्तिबाई सुन्नत न हुजे तेसिताईं को बि वली नथो थी सघे। एतिरे ताईं जो हिकु आरिफ़े बासफ़ा याने अल्लाह पाक जे हिकु वली जो इरशाद आहे, जेकॾहिं तूं कंहिं शेख खे हवा में उॾामंदो या पाणी ते हलंदो ॾिसी पर उहो अमली तौर ते अल्लाह पाक जे कंहिं फ़र्ज़ या नबी जी कंहिं सुन्नत जो तर्क कंदड़ हुजे त उहो कूड़ो आहे। उहा उन जी करामत नाहे पर इस्तिदराज बेबाक फाजरनि या काफ़िरनि खां जेका ख़िलाफ़ आदत ॻाल्हि उन्हनि जे मुवाफ़िक़ ज़ाहिर थिए उन खे इस्तिदराज चइबो आहे। मुशरिकनि जी मुखालफ़त कयो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, असां प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी महबत जो दम त भरियूं था, पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे प्यारी प्यारी सुन्नत ॾाढ़ी शरीफ़ पंहिंजे चेहरे ते नथा सजायूं, जॾहिं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वाज़े तौर इरशाद फरमायो, ख़ालिफुल मुशरिकीन याने मुशरिकनि जी मुखालफ़त करियो, ॾाढ़ियूं वधायो ऐं मुछूं खूब नंढियूं करियो। बुखारी 75/4 हदीस 58-92। अहिड़ी तरह हिकु मक़ाम ते इरशाद फरमायाऊं, मन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, याने जंहिं मुंहिंजे सुन्नत खां मुंहुं मोड़ियो उहो मूं मां नाहे। बुखारी 421/3 हदीस 50-63। ईअं हिकु हदीस पाक में फरमायाऊं, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, याने जेको शख़्स जंहिं क़ौम सां मुशाबहत इख्तियार कंदो उहो उन्हनि मां ई हूंदो। अबू दाऊद 62/4 हदीस 40-31। ॾाढ़ी कूड़ाइण वारनि खे हिन हदीस पाक मां ख़ूब इबरत हासिल करणु घुर्जे त मआज़ अल्लाह जेकॾहिं ॾाढ़ी कूड़ाइण सबबि उन्हनि खे बाहि जी पूॼा कंदड़नि में शुमार कयो वियो ऐं क़यामत जे ॾींहुं बाहि जी पूॼा कंदड़नि सां गॾु उथारियो वियो त उन्हनि जो छा थींदो।
अल्लाह पाक असां सभिनी खे हिन आफ़त खां महफ़ूज़ फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अॼु जे हिन पुरफ़ितन दौर में आशिक़ाने रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी असांखे गैरनि खे छॾे करे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामन करम पकड़ण, ॿियनि जा तौर तरीक़ा ऐं फैशन छॾे करे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी पाकीज़ा सुन्नतुनि खे अपनाइण जो दर्स ॾींदी आहे ऐं इन्हीअ में दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी आहे। सुन्नत लिबास। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, फैशन वारो लिबास छॾे सुन्नतुनि भेरो लिबास अपनायो। लिबास में सुन्नत इहा आहे त कमीस जे दामन जी ड्रेग अधु पिंडली यानी पिनी ताईं हुजे ऐं आस्तीन जी ड्रेग वध में वध आङुरियुनि जे पोरनि ताईं ऐं वेकर हिकु गिराट हुजे ऐं मर्द जो तहबंद या पाजामो भेॾियुनि खां मथे हुजे। बदकिस्मती सां अॼु असांखे पाजामे या पांचा भेॾियुनि खां मथे रखंदे शर्म ईंदो आहे, जॾहिं त उहा सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्यारी प्यारी सुन्नत ऐं सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम ऐं औलियाए किराम रहमतुल्लाहि अलैहिम जो तरीक़ो आहे। यादि रखो, तकबुर जे करे पाजामे या शलवार जो पांचो भेॾियुनि खां हेठि रखणु हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे ऐं इन ते सख़्त अज़ाब जी वईद आहे। जीअं त हदीस पाक में आहे, तकबुर जे करे तहबंद या शलवार वग़ैरह जो जेको हिस्सो ॿिन्ही भेॾियुनि खां हेठि आहे उहो बाहि में आहे। बुखारी 76/4 हदीस 57-87। हिकु ॿी हदीस पाक में आहे, हिकु शख़्स तकबुर सां पंहिंजो तहबंद घिलींदो पिए वियो त उनखे ज़मीन में दॿायो वयो ऐं उहो क़यामत ताईं दॿजंदो वेंदो। बुखारी 471/2 हदीस 34-85। ए आशिक़ाने रसूल, पंहिंजे लिबास ते गौर करण जी आदत बणायो। थी सघे त अच्छो लिबास पाइण जी आदत बणायो, छो त इहो प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पसंदीदा लिबास आहे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे पाइण जी तरग़ीब ॾियारी आहे। जीअं त हदीस पाक में आहे, अच्छो लिबास पायो ऐं पंहिंजा मुर्दा बि अच्छे लिबास में कफनायो। तिरमिज़ी 370/4 हदीस 28-19। अल्लाह पाक असां सभिनी खे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नतुनि ते खूब अमल करण जो जज़्बो नसीब फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।